ऐं नाज़रीन, ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कोटड़ी कबीर में फटाको फाटण सबबि 5 घरनि खे बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि घरनि जो समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अव्हांखे अपडेट कंदा हलूं त बाहि लॻण सबबि अता मोमिन चन्नू, अमानुल्ला, हाकिम ऐं लियाकत जोगी जा घर सड़ी विया आहिनि। इतला बावजूद फायर ब्रिगेड गाॾी न पहुती आहे। शहरी पंहिंजे मदद पाण तहत बाहि विसाइण में रुधल आहिनि। अहम ख़बर आहे, अव्हांखे अपडेट कंदा हलूं त कोटड़ी कबीर में फटाको फाटण सबबि 5 घरनि खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि घर जो सॼो सामान सड़ी रख थी वियो आहे। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो आहे, जिते शहरी पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण में रुधल आहिनि। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं शौकत अली शाह खां। जी शौकत, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी शौकत, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? नाज़रीन, अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त कोटड़ी कबीर में फटाको फाटण सबबि 5 घरनि खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे।